जिते पाण हिन खां अॻु में डिससिलेबल कयो। हाणे 3 नंबर ते पाण वटि अचे थो ट्राइसिलेबल, a word which can be divided into 3 parts are is called trisyllable। हाणे पाण कहिड़ो लफ़्ज़ बचे थो पढ़ण लाइ जेको असांखे उचारण में ॾुखियाई थिए थी, उनखे पाण वधीक पहिरीं पाण अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके विरहाइण जी ज़रूरत कोन थी पए, उनखे उचारण में असांखे आसानी थी। उन खां पोइ पाण डिससिलेबल ते आयासीं, हिकिड़े लफ़्ज़ जा पाण ॿ हिसा कया, जिन ॿ पार्ट कया। हाणे पाण अचूं था अहिड़ा लफ़्ज़ पाण खे मिलनि था जेके पढ़ण में ॾुखियाई थी थिए, जिनखे असीं ॿिनि खां वधीक हिसनि में विरहाए सघूं था। फॉर एग्जाम्पल जीअं आहे इंफॉर्मेशन आहे, आया क्या क्वालिटी आहे, यस्टरडे आहे, टुमारो आहे, पाकिस्तान आहे। अहिड़ा कई काफ़ी सारा लफ़्ज़ पाण खे पढ़ण लाइ मिलनि था, जिनखे पाण टिनि हिसनि में बि ॿिनि हिसनि खां टिनि हिसनि में विरहाए सघूं था। हा इंफॉर्मेशन में पाण इहो डिजाइन कयो, ही पद ॾिनो, सिलेबल ॾिनो। वरी अॻियां पाण आयासीं क्वालिटी, क्वालिटी हिनखे पाण टिनि हिसनि में विरहाए छॾियो। यस्टरडे खे पाण टिनि हिसनि में विरहायो। टुमारो के पाण टिनि हिसनि में विरहाए छॾियो। पाकिस्तान के पाण टिनि हिसनि में विरहायो। हाणे हिन खां वधीक ॿिया पार्ट पर वधीक जेके इस्तेमालु थियनि था, टे सिलेबल इस्तेमालु थियनि था, मोनोसिलेबल, डिससिलेबल एंड ट्राइसिलेबल। इंग्लिश लैंग्वेज में तव्हां जेकर कंहिं बि बुक्स में रीड कयो, तव्हांखे इहे सिलेबस मिलंदा, हिन खां वधीक कोन मिलंदा। महिरबानी करे हिन वीडियो खे तव्हां सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स ॾियो ऐं जो असांजी कुझु रहनुमाई थिए।